नाज़रीन, कुंभ में ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। तफ़सील सावल गाहू जी इन रिपोर्ट में। जी सिंध में सकाफ़ती सरगर्मी शुरू कयूं वयूं आहिनि। उते अॼु ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल कुंभ में भी सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। अचो त जेके हुते शागिर्द आहिनि, शागिर्दियाणियूं आहिनि या स्कूल जा जेके उस्ताद आहिनि उन्हनि खां पुछूं त हिन ॾींहं खे उहे कीअं पिया सेलिब्रेट कनि। हे सकाफ़ती ॾिहाड़े जे हिसाब सां उहो इंतिहाई ज़रूरी आहे ऐं हिन दौर में त जेके असां पंहिंजनि ॿारनि खे ही शयूं पढ़ाईंदासीं, ॾेखारींदासीं त उहे ॿार जेको वॾेराशाही आहे, वॾेरनि जो निज़ाम आहे, सियासत जो इंट्रप्शन आहे तालीम में, इदारनि में या ड्यूटियुनि वग़ैरह में, त उहे सभु शयूं ॿारनि वटां क्लियर थी वेंदियूं ऐं ॿार पंहिंजे पेर ते बीही करे ऐं पंहिंजे मंज़िलुनि जो सफ़र कंदा। पहिरें आवाज़ प्रोग्राम वारनि जी वॾी महिरबानी जंहिंजे ताउन सां यानी असां हिते प्रोग्राम मुनक़द कयो आहे ऐं हर साल यानी इहो असां प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। इन में ॿारनि यानी तव्हांखे नज़र ईंदा हूंदा मुख़्तलिफ़ कलर में ॿार आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सिंधी कल्चरल ड्रेसूं वग़ैरह, टोपी अजरक वग़ैरह पाए करे ऐं हिते यानी पंहिंजे पाण खे यानी सिंध जे हिसाब सां यानी मल्हायो अथनि। जी मोहब्बत में ॾींहों ॾींहुं जेके असांजी यंग जनरेशन आहे उनखे सेलिब्रेट करण में तमामु अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी ख़ुशी सां उनखे सेलिब्रेट करे थी। ख़ासि करे असांजा नंढड़ा स्टूडेंट जेके आहिनि उहे त रंग बिरंगी कपिड़नि में माना उनखे ॾींहं खे इंजॉय था कनि। ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे ऐं असां हर साल ई कंदा ईंदा आहियूं। अॼु बि असां ॾाढे जोश ऐं जज़्बे सां ई कयो आहे प्रोग्राम ऐं असांजे उस्तादनि जी बि भलाई आहे जिन्हनि असांखे अरेंज करे ॾिनो ऐं असां पंहिंजे दिलि जो इज़हार पंहिंजे सिंध वासियुनि सां कयोसीं ऐं तमामु ॾाढी ख़ुशी थी असांखे त असां सिंधी आहियूं ऐं जंहिंसां तमामु घणी ख़ुशी थी आहे त जीअं असां ईद मल्हाईंदा आहियूं, हीअ बि असां कल्चर डे बि ईअं मल्हाईंदा ऐं तमामु असांखे घणी ख़ुशी आहे। असां दुनिया ॿुधाईंदा चाहियूं असांजी ज़िंदा क़ौम आहे। वॾो ई फ़ख़ुरु वारो आहे। असां सिंधी आहियूं, असां सिंधी सदाईंदे पाण खे फ़ख़ुरु महसूसु कयूं था ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं आवाज़ टीवी वारनि जा जो उन्हनि टाइम कढी करे असांखे ॾिनो ऐं असांजो प्रोग्राम हिन नंढड़े प्रोग्राम खे ॾिठो ऐं असां पिणु शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे ब्राइट फ्यूचर जे उस्तादनि जा जेको हर प्रोग्राम हिते मल्हाइनि था ऐं असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियनि। इहो जेको अॼोको ॾींहुं आहे असां सिंधियुनि जे लाइ मतिलबु ईद मिसल आहे। असां जीअं ॻाल्हायूं था त असांजे प्रोग्राम ब्राइट वारनि हिकु नंढे पैमाने ते ज़बरदस्त पैमाने ते असांखे इहो करे ॾिनो ऐं असां तव्हांजा बि शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां पंहिंजो टाइम कढी असांखे टाइम ॾिनो ऐं सिंध साईं प्रोग्राम असांजे मल्हाइण जो मक़सदु इहो न आहे त बाबा असां बसि अजरक टोपी पातेसीं फ़ोटो कढियासीं प्रोग्राम थियो। असांजो मक़सदु मेन मक़सदु इहो आहे त बाबा इल्मु पिरायो ऐं जेतिरो थी सघे इल्मु पिरायो ऐं इहो वॾेरनि वारो सिस्टम ख़तमु कयो। हिते ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल कुंभ में बि सकाफ़त जे रंगनि सां ई नंढड़ा नंढड़ा ॿार जेको आहे सो रंगिजी विया आहिनि। ॾिसो तव्हांखे हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿार मुख़्तलिफ़ सकाफ़ती पोशाक सकाफ़ती रंगनि सां रंगियल आहिनि। सॼी सिंध सकाफ़ती रंगनि सां रंगिजी वई आहे। उते अॼु ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल कुंभ में भी सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। हिन सकाफ़ती प्रोग्राम में स्कूल जे ॿारनि शागिर्दियाणियुनि पारां टेबलोज़, रक़्स ऐं तक़रीरी मुक़ाबिला जेके आहिनि उहे कया विया आहिनि। हिन स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो इहो चवणु आहे त तालीम जेका आहे उहा ज़रूरी आहे। तालीम खां सवाइ इंसान जेको अधूरो आहे। कैमरामैन कुदरत अली सोलंकी सां गॾु सावल गाओ, आवाज़ टीवी न्यूज़, कुंभ।